लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब नसीर एजाज़ साहब सां जारी आहिनि। नसीर साहब, वक़फ़े खां मूंखे हिकिड़ो वक़फ़े खां पोइ वरी ख़्यालु ही त वालिद साहब ई ईमानदारी पोइ टकर हयां वकालत सां कुझु ॿियो बि कयईं? ॾिसो न, हाणे जॾहिं पंहिंजो पाकिस्तान खां अॻु हाणे 1914 जो जनमु हो हुननि जो, त पाकिस्तान खां घणा साल अॻु में त उन्हनि माना तव्हां ॼावा आहियो त हुनजी उमिरि 40 साल आहे तक़रीबन। ठीकु आहे न। त पोइ हुन मुख़्तलिफ़ नौकरियूं कयूं, जीअं मिसाल तौरु कराची में ही जेको तव्हांजो कराची जेको एयरपोर्ट हिन वक़्तु आहे उहो त हुयो ई कोन को। हेॾां जेको क्यामाड़ी खां परे पासे ॾींहुं जेको आहे कहिड़ो PF बेस मसरूर हाणे नालो ॾिनल आहे पाकिस्तान खां पोइ जो, पर पोइ हीउ जेको माड़ीपुर वारो जेको PF मसरूर, त उते जेको इहो वाहिद सॼे इंडिया जो वाहिद हवाई अॾो हुयो। उते PF स्ट्रिप आई आहे या अॾो जेको बि एयरफोर्स जो बेस हुयो, त अंग्रेज़नि जा जहाज़ हिते ईंदा हुआ। इंडिया जे कंहिं बि इलाइक़े वञा जंहिंखे बि वञिणो हूंदो हुयो पंहिंजे मुल्क या केॾांहुं बि, त उहे उतां ट्रेवल करे हिते ईंदा हुआ, हितां जहाज़ में चढ़ंदा हुआ। ठीकु आहे न। त जहाज़ इहे वॾा बि कोन हुया, नंढा जहाज़ जेके, त जहाज़ जे उन पंहिंजो इन एयरबेस ते उते बि नौकिरी कई। ठीकु आहे। ऐं जॾहिं वर्ल्ड वॉर हली त उन्हनि ॾींहंनि में बि उते हुयो। लूण खाणियूं उन्हनि में बि नौकिरी कई, इहे जेके समुंड जे मां जेको लूणु ठहे थो, ठीकु आहे न, उन्हनि में बि नौकिरियूं कई इहे कंपनियुनि में सम्झो। ऐं अहिड़ी तरह सां उन खां पोइ जेको अच्छा हिते कराची में रहंदे असांजो जेको मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई, उहो मुंहिंजो ॾाढे दोस्त हूंदो हो, त उन्हनि वटि अचणु वञणु हूंदो हो। हुन सॼो त उन्हनि वफ़ाई साहिब जो 1947 जो लिखियलु ख़त बि मूं वटि अॼु महफ़ूज़ आहे, ॾाॾे खे लिखियो हुई। त मुंहिंजो चाचो 14 सालनि जी उमिरि में हिकिड़ो नंढे में नंढो चाचो गुज़ारे वियो, त असां ॾाढो ॾुखियल हुयो, त उनखे तसली ॾियण जे लाइ ख़त लिखियो। ॿिनि सुफ़नि जो ख़त, उहो संदसि दीन मोहम्मद वफ़ाई जो हथ करे लिखियलु उहो महफ़ूज़ आहे। त हिते बाबा रहंदो। उन खां पोइ इहो बाक़ी किसो जेको ॿुधाए चुको आहियां, त 1947 में जॾहिं विरहाङो थियो, त उन वक़्तु वरी बाबा अचे, उहो स्कूल संभालियो जेको कोड़ेमल चंदनमल क़ाइमु कयो हो, बिरियन वारो। छो त हीअ तव्हां सभु दीवान हलिया विया, त जिन संभालियो पिए उहे उन्हनि मां केर बि कोन रहियो। पोइ इन स्कूल खे हूअं त गवर्नमेंट ऑक्शन करे छॾियो, बिल्डिंग जेका बि हुई वॾी शाही क़िस्म जी बिल्डिंग, उनखे ऑक्शन कयो। त असांजा जेके सैयद चङा मुड़ुस बिरिया जा उन्हनि ख़रीद कयो 5,000 में या किन में, उन वक़्तु 5,000 वॾी ॻाल्हि हुई। पोइ स्कूल उन्हनि बंदि न कयो, इहा चङी हिकिड़ी ॻाल्हि थी, त स्कूल सैयदनि बंदि न कयो, हिकिड़ी कमेटी ठाहे छॾियनि ऐं उहा कमेटी हिनखे हलाईंदी हुई। पर टीचर ऐं हेडमास्टर बाबा हुयो, वालिद साहब। पोइ अॻिते हली वरी कुझु इख़्तिलाफ़ थियनि सैयदनि सां, त छॾियनि। पर उहो वरी बाबा जी जाइ ते वरी इन विच में ॾाढो असांजो हाजी फैज़ मोहम्मद उन अची वई, वरी उन संभालियो। वरी उन जी वफ़ात खां पोइ वरी मुंहिंजो चाचो बाबा खां नंढो जमील अहमद, आख़ून जमील अहमद, वरी उन संभालियो जेको 1967 ताईं उन संभालियो। त इहे दौरु जेको बाबा जो ज़िंदगीअ जो रहियो, जंहिंखां पोइ 58 में त ॿुधायां मां वकालत शुरू करे छॾी। हाणे तव्हां अचो हाणे इहो हिकिड़ो मज़े वारो ॿुधायो किसो, त इन स्कूल जे माली सहायता जे लाइ बाबा नाटक लिखंदो हुयो। अच्छा। ऐं वरी उहे ड्रामा स्टेज कराईंदो हुयो। नाटक स्टेज कराइण लाइ उन ज़माने में हिंदुनि जो जेको उते हिकिड़ो वॾो ड्रामा हॉल ठहियलु हूंदो, जेको सॼी सिंध में अहिड़ो कोन हूंदो उन वक़्त जे हिसाब सां। उते जेको उहे ड्रामा थींदा हुया, वरी साथ ई परगिणो इन करे त चवनि था। पोइ उहे हिंदू जेके सिंधी हुया उहे बि कराईंदा हुआ। उहा ॼण रवायत हिकिड़ी जारी रही। त
त ऐं वरी जॾहिं चाचा जमील जॾहिं संभालियो त उन वरी बाबा जा उहे ई ड्रामा वरी ॿीहर स्टेज कराया ऐं कुझु नवां बि लिखाराईंसि। फाइनेंशियल एड मिले नी स्कूल खे, त उहो डिप्टी कमिश्नर कलेक्टर जेके हूंदा हुआ उहे ख़ासि महिमान करे घुराए वेंदा हुआ ईअं सॼो। सो इहो हिकिड़ो यादगार दौरु आहे। इहो त हिकिड़ो अलॻि तव्हांजो वॾो प्रोग्राम रिकॉर्ड थी वेंदो। तंहिं करे अचूं वरी हुन ॻाल्हि ते हैदराबाद। त हाणे कॉमर्स तव्हां पढ़ी, कॉमर्स पढ़ियमि, हाणे तव्हां 10-12 लिखणियूं सोणीअ में छपायूं। हा, हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हा, बाक़ी शयूं पोइ था ॻाल्हायूं। हा, हा, तारिक अशरफ साहिबु उन्हनि माण्हुनि मंझां आहे जिन ते घटि में घटि ॻाल्हायो ऐं लिखियो वियो। बिल्कुलु। तव्हां जेकॾहिं का बि ॻाल्हि ख़बर अथव उन जे बारे में, उनजी सॼी शख़्सियत, उनजी महिनत ऐं एॾो वॾो मयारी रिसालो जेको भला भले जो छे कोन्हे पर वॾी ॻाल्हि आहे सोणीअ जी, उन ते जे कुझु ॻाल्हायो त ॻाल्हाए सघे थो। हाणे हिकिड़ो त तमामु नफ़ीस क़िस्म जो माण्हू हूंदो हुयो, यानी बाज़ोक माण्हू बि। मिसाल तौरु ज़ौक़ मञा जो अंदाज़ो मां ईअं तव्हांखे ॿुधायां त जॾहिं जेके अदीबनि जो ग्रुप हिकिड़ो गॾु थींदो हुन वटि जेके क्लोज़ हूंदा हुआ, वलीराम वल्लभ मरोम हाणे वफ़ात करे वियो आहे, ज़फ़र हसन थियो या ग़ुलाम नबी मुग़ल थियो या अहिड़े नमूने सां विया, त चांहि पीअण जे लाइ चवंदा हुआ हलूं था होटल ते। पोइ उन वक़्तु जेके हैदराबाद जूं चङियूं होटलूं उन्हनि में वञिबो हो। कोप बि चवंदो त नवां कोप हुजनि, इहे रोज़ाने इस्तेमालु थींदड़ न हुजनि ऐं बहितरीनु कोप हुजनि, ठीकु आहे न। उहे इन हिसाब सां उन मुंहिंजा मूंखे अंदाज़ो थींदो हिकिड़ो ॾाढो नफ़ीस बि आहे, बाज़ोक बि आहे, हर शइ में उनजो इन रिसाले में उनजो जी अकासी थींदी हुनजे जेको मयारी अदब जेको हुन ॾिनो उन हिसाब सां। तारिक अशरफ खे औलाद कोन हुयो पंहिंजो, ऐं हुनजी शादी बि इंडिया मां थियल हुई, बॉम्बे मां। हा, त असां मां जेतिरो हुनजे क्लोज़ वियुसि न, त पोइ वरी मां पंहिंजी भेण ऐं वालदा खे बि वठी वेंदो हुउसि हुनजे घर में। हुननि सां पंहिंजी तारिक अशरफ जी वालदा बि हूंदी हुई, त उन्हनि सां त ॿार कोन हुन, पोइ हुन एडॉप्ट कयो हो जेको दानियाल नाले सां, जेको पोइ हाणे शायदि उहो बि गुज़ारे वियो आहे, ठीकु आहे। त तारिक अशरफ उहो माण्हू हुयो। ऐं पोइ इन हद ताईं बि त असां हर हफ़्ते मोकल वारे ॾींहं ते वन डिश पार्टी रखंदासीं, माना हर को पंहिंजे घरां हिकिड़ो डिश ठाराए अचे, पोइ गॾु थींदासीं कंहिं न कंहिंजे घर ते। पोइ फिरोज़ मेमण हूंदो हुओ, न्यू फील्ड्स पब्लिकेशन वारो, उनजे घर ते, त कॾहिं कंहिंजे घर ते वलीराम वटि, त कॾहिं कंहिं, पोइ इहे पार्टियूं थींदियूं। कॾहिं जामशुरे वञणु थियो, ज़फ़र हसन ऐं इन्हनि वटि सो बाक़ी त घणियूं ॻाल्हियूं आहिनि ज़हन में ईंदियूं वेंदियूं, पर उहो ॻाल्हि डिघी थी वेंदी। हाणे तव्हां लिखियो, लिखणु शुरू कयो, हाणे कॉमर्स बि थी वई, बैचलर करे छॾियो, पोइ छा कयो साईं? थियो ईअं जो रोज़गार छा कयो? ॾिसो न, पंहिंजो मां अञा पढ़ियो पिए त हे जेको इनकलाब अची वियो ज़हन में, न को डॉक्टरी पढ़ी सघियुसि, न को कॉमर्स सां दिलचस्पी त कान हुई, पर पढ़ियुसि पिए सिर्फ़ु। वरी जो हे अदीबनि जे लॾे में आयुसि, कम जो न रहियुसि, न हिन जा रहियासीं न हुन जा रहिया। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े जेको को फ्री क्लास हुयो, उन में कंहिं टीचर चयो त भला हाणे पंहिंजो इंगेज करण जे लाइ तव्हांखे हाणे तव्हां ॿुधायो पंहिंजो एम ऑफ लाइफ ॿुधायो, पढ़ी तव्हां छा कंदो। पोइ कंहिं चयो त मां M.Com कंदुसि, कंहिं चयो हीअं कंदुसि, मां हूअं कंदुसि, बैंक में वेंदुसि। मूंखां जॾहिं पुछी त मां चयो त साईं मां साफ़ ई थींदुसि, छिरकियो। यू मीन अख़बार नवीस? मुंहिंजो हा साईं अख़बार नवीस जी, पर हे पढ़ी थो पियो कॉमर्स ऐं केॾां। मूं चयो बसि मुंहिंजो त इहो आहे, मां त हे बड़ी डिग्री वठणी आहे हितां, सो उहो पढ़ां, बाक़ी मुंहिंजो ज़हन हाणे। पोइ जॾहिं मां फाइनल ईयर में आयुसि B.Com जे, अञा शुरू
वारो टाइम हुयो त मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़े ॾींहुं घर खां लतीफ़ाबाद में रहंदासीं, पोइ जीअं तयारु थी वईं मेन रोड ते बीठो हो सवारी जे इंतज़ार में, त ओचितो अटैक थियुसि, किरी पियो त मां कॉलेज में हुउसि, पोइ ख़बर पई त बाबा खे बेहोशी हालत में पोइ वरी खणाए विया आहिनि अस्पताल, सिविल अस्पताल में। उते इलाजु थियुसि, डॉक्टरनि चयो त हाणे ही कमु न कंदो, हिनखे न छॾिजो, कंहिं महिल बि वरी इहो अटैक थी सघे थो। तो तंहिं करे हाणे छा थिए, गुज़र सफ़र जो वसीलो ख़तमु थी वियो। पोइ कुझु वक़्तु सॼो फैमिली खे असां चाचो टंडजाम में इंचार्ज मेडिकल ऑफिसर हो रूरल हेल्थ सेंटर जो, उहो वठी वियो त बाबा अचो हेॾे अचो रहो। पर हाणे आख़िर केसि ताईं ॿियनि जे मथां माण्हू रहे। मां त मोहताजी मूंखे न वणंदी आहे, भले बुख ते माण्हू हुजे पर मोहताज न थिए कंहिंजो। पोइ चाचो ख़्यालु ॾाढो रखंदो, पर पोइ मां उतां भॼी आयुसि। त उन्हनि ॾींहंनि में भुट्टे साहिब जो हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयल हुयो, नेशनल डेवलपमेंट वॉलंटियर प्रोग्राम। अच्छा। हा, उन में इहो त तव्हां पाण खे उते रजिस्टर करायो ऐं पोइ पंहिंजो जेको पंहिंजे ऑप्शन मुताबिक़ किथे तव्हां नौकिरी करणु था चाहियो, कहिड़े बि डिपार्टमेंट में, उते हेड ऑफ डिपार्टमेंट खां कंसेंट वठी अचो ऐं उहो जमा करायो। पोइ तव्हां नौकिरी उते कयो, माना कमु उते कयो उन डिपार्टमेंट में, पैसा असां ॾींदासीं, पैसा हितां। उन वक़्तु क्लर्क जी पघार खां घटि पघार हूंदी हुई जेका हुतां मिलंदी हुई। त मूं तक़रीबन को 8 महीना खनि वॉलंटियरशिप कई। हा, पोइ उन जे लाइ बि मूंखे छा थियो, हालांकि इरीगेशन डिपार्टमेंट उते जो जेको चीफ इंजीनियर हुयो सो मुंहिंजे चाचे जो सहुरो हुयो, डॉक्टर मुंहिंजो चाचो हुनजो सहुरो हुयो हाजी मोहम्मद हाशिम मेमण, जेको पोइ रिटायरमेंट खां पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर थियो हुयो। पर उहो चई त ईअं मां कीअं जेको कंसेंट ॾियां। मिनिस्टर जॾहिं हाणे सी मां खणी दरख़्वास्त मिनिस्टरनि जे चकर में, और मिनिस्टर केरु हुयो, हिकिड़ो जिकवा जे पासे जो उन्हनि ॾींहंनि में हुयो, जामशोरे कॉलोनी में, माना इरीगेशन कॉलोनी में, उते जेको रेस्ट हाउस हो इरीगेशन वारनि जो, उते आयल हो, वञी उते पहुतुसि। उन खां उन ते मिड़ी नोट हुन हणी ॾिनो ऐं उहो अचे ॾिनमि चीफ इंजीनियर साहिबु माइट खे, तॾहिं मूंखे हुते कमु करण जी इजाज़त मिली। पोइ मां पघार हुतां खणंदो हुउसि, 235 रुपया पघार हूंदी हुई ऐं 8 महीना। मां जॾहिं BCom जो इम्तिहान ॾेई छॾियो त अञा रिज़ल्ट जो इंतज़ारु हुयो, त उन्हनि ॾींहंनि में पंहिंजो इश्तिहार ॾिठुमि हिलाल पाकिस्तान अख़बार में सब एडिटर जो, खपनि, अप्लाई करे छॾियुमि। अलाइड बैंक में सेकेंड ऑफिसर जूं जायूं ख़ाली हुयूं, ओॾे बि अप्लाई करे छॾियो। सेकेंड ऑफिसर जी जो ग्रेड हूंदो हुयो 16। बहरहाल जॾहिं मूं वटि लेटर अचे पहुतो हिलाल पाकिस्तान जो इंटरव्यू जे लाइ, त मां हलियो हुयुसि, कराची आयुसि। ऐं कराची में बि सम्झो त नओं सफ़ा माण्हू, का ख़बरचार कान का, पुछाऊं कंदो अचे पहुतुसि टाइम खां अॻु में। जीअं अॼु तो वटि मां हिते टाइम खां अॻु में पहुची वियुसि, तीअं हुते बि इंटरव्यू जे लाइ टाइम खां अॻु में पहुची वियुसि। ख़बर पई त बाबा अञा त कलाकु ॾेढ आहे। मूं चयो छा कयां, बस में चढ़ी पियो त वञी क्यामाड़ी लथुसि, क्यामाड़ी चढ़ी वञी पहुतुसि, वरी बोट में चढ़ी वञी मनोड़े लथुसि। ॿिए पासे बोट मां लही टाइम ॾिठुमि त हाणे गुंजाइश कान्हे का, वरी ॿी बोट में चढ़ी वापसि अची वई, वरी बस सैर करे मोटी आयो। सैर, हा। इंटरव्यू ॾिनमि, 10 ॼणा इंटरव्यू में हुयासीं। नाला यादि अथव? हिकिड़े जो नालो यादि आहे, मोहम्मद कासिम बुघियो, प्रोफेसर जेको यूनिवर्सिटी जो। हा। अच्छा। सो हाणे मां इन किसे खे शुरू करण खां अॻु में हिकिड़ो ॿुधायांव थो तव्हांखे त हैदराबाद में जेको मुंहिंजो टाइम गुज़रियो
त मुख बदहाली हुई। जीअं मां सवेल ज़िक्र कयो त पाइण लाइ कपिड़ा मूंखे कोन हूंदा हुआ, मां लंडा जा कपिड़ा पाईंदो हुउसि, चंपल या बूट सो बि लंडा जो को वठंदो हुउसि, सो बि सम्झो। खाइण लाइ बि मसइलो हूंदो हुओ, रोज़ु जॾहिं बाबो वेंदो हुओ कोर्ट को कुझु मिलंदो हुओ त हितां पंधु वेंदो हुउसि, कॾहिं कॾहिं बाबा खे बि पंधु वञिणो पवंदो हुयो। पोइ वरी जॾहिं उतां 10-20 रुपया मिलंदा हुआ त वठी अचे, पोइ घर जो सीधो वठी ॾेई आई। ठीकु आहे। हाणे कॉलेज में फ़ी जेका किथां भरिजे, एडमिशन त मूं वठी छॾी, पोइ जॾहिं पंहिंजो नोटिस बोर्ड ते ॾिठुमि त भई हिननि फ़ी माफ़ु करण जे लाइ एप्लीकेशन घुराई आहे। हा, मुख़्तलिफ़ शागिर्दनि खां बि ज़रूरतमंद जेके, त मूं बि दरख़्वास्त ॾिनी। बाक़ाइदा प्रिंसिपल ऐं ॿिया कमेटी जेका वेठी उन्हनि घुरायो पिए। मां वियुसि त साईं पुछनि त तव्हांजो वाल छा कंदो आहे? मुंहिंजो वकील आहे। हाणे त वकील आहे त मां हुनखे छा चवां? मां चवां त वकील कोन्हे को, मुंहिंजो वकील आहे, कूड़ बि न आहे ॻाल्हाइणो न साईं। तव्हां ईअं न चयो बिना हासिलनि जो वकील आहे। हाणे साईं वकील त हुन चयो त पीउ वकील आहे त तूं त पाण ॿियनि जूं फ़ियूं भरे न। अड़े मूं चयो साईं खाइण लाइ कोन्हे को, तूं सर कीअं थो चईं इहो जेको इहा ॻाल्हि? बहरहाल हुन चयो त सॉरी कोन थींदो इहो। मां साईं ॿाहिरि निकितुसि त मां अचे रोअण में शुरू थियुसि, अलाए छो मां कंट्रोल न करे सघियो, मां रुनो एॾो ओछिवारो ॾेई। अंदरां निकितो लेक्चरार, कमेटी मेंबर, हा, आशिक़ हुसैन मेमण, जेको पोइ ब्यूरोक्रेट थियो, सेक्रेटरी थी रिटायर थियो, सेक्रेटरी हेल्थ गुज़ारियो। हा, सॼो साईं उहो आयो, बाबा छो? चई त मां ॿुधायोमांसि मुंहिंजो असांजी हालत इहा आहे, ऐं पंहिंजो हे चवंदा त ॿियनि जूं फ़ियूं बि तूं भरे त मां अञा रोअणु कोन ईंदो। पोइ उन वीचारे अची वियो ख़्यालु, अधु फ़ी हुन माफ़ु कराई। त ईअं मां पढ़ियो आहियां। पोइ कीअं फ़ियूं भरींदो हुउसि मां, उहो वरी अलॻि किसा आहिनि, पर बहरहाल उहो दौरु ॾाढो ॾुखियो हुयो, जंहिंमें कुझु अहिड़ा दिलि ते पथर रखी, वरी कंहिं ॻाल्हि खे ज़हन क़बूलु न कंदो आहे न, त उन बावजूदु करिणो पवंदो आहे। अहिड़ी पर अहिड़ो कमु न कयमि जंहिंसां कंहिंखे को नुक़सानु पहुचे, सम्झो, ऐं को किरियल कमु बि न, किरियल कमु कोन कयमि। पर फ़ी त भरणी हुई, छा कजे? मिसाल तौरु को डॉक्टर दवाऊं विकिणणु वेंदो हुयो सरकारी, जंहिंखे अॼु असां कंडेम था कयूं, त उहो डॉक्टर उन वक़्तु बि कंदा हुआ। सरकारी दवाऊं वॾे तइदाद में ईंदियूं हुयूं त उहे विकिरो कंदा हुआ, उन जा मख़सूस जेके स्टोर मुक़ररु, हा, उनखे घरनि ते पहुचाइणो हूंदो। हाणे उहो डॉक्टर साहिबु पाण जो न वञे त पोइ साईं उहा ख़िदमत मूंखां वठंदा। पोइ 2-3 रुपया उहो ख़र्ची ॾेई छॾींदो डॉक्टर। उहो त तव्हां मज़दूरी कई, मज़दूरी कई। पर पोइ मूंखे पोइ सची ॻाल्हि ॿुधायांव त मां इहा जेका ॻाल्हि बिल्कुलु लिकाइणु नथो चाहियां, त पोइ मूं चयो त भई डॉक्टर जो त हुननि सां तइ कयल आहिनि, भई हे दवा हेतिरे में तोखे मिलंदी, हुन सां मां डील कंदुसि, भई हे जेका तोखे मां हेतिरे में ॾींदुसि। पोइ 2-3 रुपया हुन खां मां उन डीलर खां वधीक वठंदो हुउसि। चोरनि ते मोहर हुआ। हा, त 10-15 रुपया उतां, 10-15 रुपया हेॾां, ईअं पंहिंजो ख़र्चु कढंदो, पर किथां जो को माण्हू करे। बिल्कुलु। पोइ इहो पढ़ियुसि, सो इहा पढ़ाई थी। पर हाणे हिकिड़ो सुवालु सवेर तव्हां कयो त बीकॉम खां पोइ, ठीकु आहे न, ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त भई अप्लाई कयुमि, इंटरव्यू अची विया तव्हां वटि, पोइ त मनोड़े खां वापसि था अचो। ठीकु आहे। त हाणे रिज़ल्ट अञा आउट कान थी हुई, मां अची पहुतुसि, माना बीकॉम जो रिज़ल्ट कान आई। इंटरव्यू मूंखां अॻु में नंबरवार वेंदा विया सिराज साहिब वटि, पर इन खां अॻु में असांखे न्यूज़ वीक ऐं टाइम मैगज़ीन हिकु खे ॾिनो, इन मज़ा हे फलाणो मार्क कयल। न्यूज़ वीक ऐं टाइम मैगज़ीन, हा, उन मां तर्जुमो कयो, हे एतिरा 3-4 पैराग्राफ जेके तर्जुमो करे, मूं तर्जुमो करे
पुराणी पिट हुई। सो जॾहिं इंटरव्यू जे लाइ माना उहो पहिरें जेकी रिटन टेस्ट वारी जेका रिपोर्ट्स अंदरि हुई सिराज साहिबु वटि, सिराज मेमण एडिटर हुयो, त जेको बि निकिरे इंटरव्यू ॾेई त मुंहुं भिलो, मुंहुं लथल ई पुछूं पिया भई छा थियो, छा पुछई, जीअं त का बेइज़ती कई आहे सिराज साहिबु, हे तव्हां डबल MA तव्हांजी, को MA LLB आहे, को कीअं, हर को माना मूंखां वधीक पढ़ियल हुयो। ग्रेजुएट मास्टर्स? ग्रेजुएट त मां हुउसि, जेको अंडर यानी अञा रिज़ल्ट ई कान्हे, बाक़ी जेके मास्टर्स कयल हुई, कंहिंजी का MA LLB कयल हुई, कंहिंजी डबल MA बि कयल हुई, उहे वेठा सिराज साहिब जे साम्हूं। सिराज ऐं मोटनि पिया त इहो हाल आहे। मूं चयो अड़े बड़ा मरीज़, मां त पोइ मुंहिंजी त हालत अलाए छा हूंदी, मां त पाण खे घटि पियो सम्झां न सफ़ा। तव्हांजा डिग्रियूं ई कोन्हनि। हा, आख़िरी नंबर हो मुंहिंजो। अच्छा। जॾहिं अंदरि वियुसि त सिराज साहिब जो बाबा वेह, साम्हूं कुर्सी ते वेठो त मुंहिंजो हाणे शुरू थींदो पक, जीअं त बाबा मूंखे ॾाढी खणी हो, जीअं त मूंखे वणी तुंहिंजी ट्रांसलेशन, ऐं तो पहिरीं तारीख़ इहो डिसंबर जो महीनो हुयो, 1 जनवरी 1976 ते तूं अची जॉइन कजांइ हिते, तोखे असां अपॉइंटमेंट लेटर मोकिलींदासीं, पर जेका लेटर न बि पहुची, टपाल जी ॻाल्हि आहे, तूं हलियो अचिजांइ हिते, अची जॉइन कजांइ। मुंहिंजो शुकुरु कयो, मुंहिंजो वासी महिरबानी थोरी लिखतुसि, ॿुधायमि त बाबा सभु वाइड़ा त हे कीअं। तारिक अशरफ वटि जेको मूं ट्रांसलेशन कई एॾियूं 10-12 कहाणियूं, उनजो जेको मूंखे फ़ाइदो इहो थी वियो जो मूंखे इन फील्ड में अचण में मदद मिली, सम्झी। न त इंटर जो शागिर्द ऐं इंटर खां पोइ BCom ताईं बसि उहो ॾांहुं हासिलु थियलो, ठीकु आहे न। हा, त ॾांहुं हासिलु थियो। साॻिए वक़्तु अंग्रेज़ी मंझां सिंधी में करण जे लाइ जेका डिक्शनरी रेफर करणी थिए पई, त उहा जेका वॉकेबुलरी ऐं इहो सॼी ट्रेनिंग, ठीकु आहे। हा, त पर उहा ट्रेनिंग कई तव्हां पाण पए? पाण, सची ॻाल्हि, बिल्कुलु। हाणे तव्हां 1 जनवरी जो इंतज़ारु था कयो। हा, हीअं लेटर सहाफ़त उतां शुरू थी? सहाफ़त उतां शुरू थी। ठीकु आहे, ठीकु आहे। हिकिड़े वक़्फ़े खां पोइ पाण तव्हांजी ज़िंदगी जो रहियो आहे हिसाबु सहाफ़त में, पोइ छिकियूं था उनखे। बिल्कुलु सही आहे। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब नसीर एजाज़ साहिब सां जारी आहिनि, ऐं हाणे सिराज साहिबु, सिराजुल हक़ मेमण साहिबु जिन खे इंटरव्यू ॾेई सोभारा थी 10 मां 9 जा हलिया विया घर, साईं वरी 1 जनवरी 1976 ते पहुचंदो है कराची जे हिलाल पाकिस्तान जी ऑफिस, जेका सिटी कोर्ट जे बिल्कुलु साम्हूं आहे। उहा ऑफिस पाण हिकिड़ी तारीख़ आहे। पाण हिन वक़्फ़े खां पोइ जनाब नसीर एजाज़ सां ॻाल्हियूं रखंदासीं।